नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सुबुह देरो में ख़बर ॾींदा आहियूं त सुबुह देरो लॻ ॻोठ चकर वरियासो जे रवासण बेवा औरत मसमात भागण पंहिंजे माउ ऐं भाउ सां गॾिजी एहतजाज कयो। हिंदाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु मरहूम अलाह ॾिनो मङणे जो 40 ॾींहं अॻु फोत थी वियो। मुड़ुस जे फोत थियण बाद ॾेरनि इरफान ऐं संदसि चाचे गुलाम रसूल मङणे जो मूंखे मुंहिंजे मरहूम मुड़ुस जे घरां मां ज़बरदस्ती तशदुद करे कढी छॾियो। मुंहिंजे घर में पियल सामान, सोन, चौपायो माल ऐं ॿियो घरेलू सामान ते कब्ज़ो करे छॾियो। ॾेर इरफान खे मां पंहिंजे पीउ खां 17,000 उधारा वठी ॾिना, उहो बि ॾियण लाइ तयारु न आहे। मुतासिर चयो त मां मिसकीन आहियां, बेवा आहियां। सुबुह देरो पुलिस वटि काफ़ी दफ़ा पंध कया आहिनि, केर बि इंसाफ़ नथो करे। मां IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील करियां थी त मुंहिंजो सोन, चौपायो माल ऐं सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।